नंगा आहियूं निया असी मारू लोक थर के भायूं थोक ढक ढाटीअड़नि जो। लतीफ़ साईं ही शेर उन देश जे माण्हुनि जे लाइ लिखियो जंहिं देश जा माण्हू जेॾो ॾुकार में तकलीफ़ में हूंदा आहिनि, ओॾो ई वरी वसकारनि में ख़ुशहाल ऐं गीत ॻाईंदा आहिनि। त अॼु असां पंहिंजे विशाल सिंध जे हिकु अहिड़े डिस्ट्रिक्ट जे माण्हूअ खे पंहिंजे हिन हमसरी अदबी रिहाण में मदऊ कयो आहे, जंहिं जे पहिरीं ई किताब हिकु अहिड़ो तहलको मचाए छॾियो आहे जो सोशल मीडिया ते तव्हांखे नज़र ईंदो त हर वक़्तु उहो किताबु ज़रूरु तव्हांजे साम्हूं ईंदो। उहो किताबु आहे मार्क्स, फ्राइड ऐं डार्विन जी ज़िंदगीअ ते, ऐं उनजो लेखक आहे कबीर बील। कबीर जी ख़ासियत हिन किताब में इहा आहे त हुन जहिड़े नमूने सां इन्हनि टिनी 19वीं सदीअ जे अॾींदड़नि खे फिक्शनाइज़ अंदाज़ में लिखियो आहे त पढ़ंदड़ हिकिड़े भेरे त भुलिजी थो वञे त कोई तारीख़ साज़ शख़्सियतूं पढ़े पियो या ही तारीख़ी शख़्सियतूं पढ़े पियो, पर कंहिं वक़्तु वरी ईअं लॻे थो त हीअ असां को फिक्शन पढ़ूं पिया ऐं ईंदड़ दौर जा इहे के माण्हू थींदा। ऐं एतिरो उन्हनि में तजस्सुस बरक़रार रखियो आहे कबीर। जंहिं रसूल बख्श पलीजे खे पढ़ियो हूंदो त उनखे बख़ूबी इहो अंदाज़ो हूंदो त अंधा हूंदा वेज किताब में जीअं पलीजे साहिब जेको असलूब रखियो आहे, साॻियो ई असलूब तव्हांखे कबीर बील जो मिलंदो। त हाणे इन जे पोयां कहिड़ा सबब असबाब आहिनि उहे कबीर ॿुधाईंदो। उन खां अॻु में पाण कबीर जे तारुफ़ जे तरफ़ वधूं था त कबीर पंहिंजो तारुफ़ कराईंदा ऐं पंहिंजो एजुकेशनल बैकग्राउंड ॿुधाईंदा, ऐं पोइ ई वधंदासीं त किताब लिखण जे पोयां कहिड़ो उत्साह ऐं कहिड़ी हुननि खे इंस्पिरेशन मिली। जी कबीर, तव्हांखे हमसरी अदबी रिहाण में ख़ुशि आमदीद। तव्हां पहिरीं पंहिंजो तारुफ़ करायो। वॾी महिरबानी। सभ खां पहिरीं त हमसरी जेको इदारो आहे सत्य हुनजो शुक्रगुज़ार आहियां, थोराइतो आहियां जिन मूंखे हिते मदऊ कयो ऐं मुंहिंजी पहिरीं किताब जे बारे में उहो इंटरव्यू करणु चाहिनि था। मुंहिंजो नालो कबीर भील आहे ऐं मुंहिंजो तालुक़ु ॻोठ मलो भील सां आहे, जेको थरपारकर जे तालुके इस्लाम कोट खां परियां आहे। ॻोठ मलो भील, उते मुंहिंजो जनमु वरितो ऐं प्राइमरी जा 5 दर्जा मूं इस्लाम कोट प्राइमरी स्कूल मां पास कया ऐं 6हों ऐं 7हों पासे में हिकिड़ो ॻोठ शमीर विकिया, उतां मूं पढ़िया ऐं उन खां पोइ वरी मुंहिंजो मिठी अचणु थियो। उते मूं 9, 10 उते पढ़ियो, 11, 12 वरी मूं मिठी इस्लाम कोट मां तालीम उतां खां मूं हासिलु कई ऐं उन खां पोइ वरी हैदराबाद अचणु थियो ऐं हैदराबाद में LLB मूं कई। हींअर आउं फाइनल ईयर जे स्टूडेंट आहियां LLB। थैंक यू सो मच कबीर। हाणे जेको पहिरियों सुवालु आहे उहो हिन किताब जे मुतालिक़ आहे त हिन किताब जो जेको असलूब आहे उहो त नो डाउट असलूब ॾाढो ख़ूबसूरत आहे। तव्हां पंहिंजे पारां बि जेको लिखियो आहे उन में इहो ई लिखियो आहे त नौजवाननि खे अॼुकल्ह जेके किताब पढ़ण खां इलाही परे पिया वञनि, उन्हनि खे किताब जी तरफ़ अट्रैक्ट करण जे लाइ तव्हां वटि इहो बहितरीनु असलूब हो ऐं तव्हां इनखे ई अप्लाई कयो। हाणे इहो जॾहिं अंधा हूंदा वेज किताब पढ़िजे थो पलीअ साहिब जो, त उन में एज़ इट इज़ इहो ई डिक्शन आहे। इन जे पोयां कहिड़ा सबब आहिनि? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असां वटि हेसि ताईं जेको बि फ़िक्री अदब लिखियो वियो आहे ऐं सियासी अदब लिखियो वियो आहे, उनजो जेतिरे क़दुरु आउं सम्झां थो अलमियो इहो आहे त उनजी ॿोली इस्तिलाहनि सां भरपूर आहे ऐं ॾाढी ॾुखी ठोस क़िस्म जी ॿोली आहे ऐं आम पढ़ंदड़ उनखे सही सम्झी कोन थो सघे, उनखे सही पढ़ी कोन थो सघे। को बि आम शागिर्द जेको पहिरियों दफ़ो पढ़णु चाहे उहो जेकॾहिं को बि फ़लसफ़े जो, साइंस जो या कंहिं बि फ़िक्री मौज़ू ते जॾहिं उहो किताबु खणी पढ़ंदो त उहो यकदमि उनखे छॾे ॾींदो, छाकाणि त उनजी पहिरीं सिटी उनखे सम्झ में कान ईंदी। मूं उन ॻाल्हि खे महसूसु कयो त असांखे नवनि माण्हुनि खे पढ़ाइणो आहे, उहे माण्हू जेके ॻोठनि में वेठा आहिनि, ॿाहिरि में वेठा आहिनि, जेके इन्हनि शयुनि खां वाक़ुफ़ु न आहिनि। असांजो अदीब ॾुखी ॿोली लिखे थो, इस्तिलाहनि सां भरपूर ॿोली लिखे थो, ठोस उनजे अंदरि इस्तिलाह इस्तेमालु करे थो ऐं उन खां इहो सुवालु करणु खपे त इहा ॿोली ॾुखी जेको तव्हां लिखो था, इहो तव्हां आख़िर लिखणु कंहिंजे लाइ चाहियो था? जेकॾहिं तव्हां अदीबनि दानिशरनि खे इहा ॿोली सम्झाइणु चाहियो था, छाकाणि त अहिड़ी ॾुखी ॿोली सिर्फ़ु उहे ई सम्झी सघंदा ऐं उहे त ऑलरेडी इहे शयूं पढ़ियूं वेठा आहिनि, उन्हनि खे त इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे कोन। पर जेकॾहिं तव्हां पढ़णु चाहियो था, हिकिड़े राइटर खे पंहिंजी आइडियंस ज़हन में हुजणु खपे त हू कंहिंजे लाइ लिखे पियो, पर हू चाहिनि था त असीं उन्हनि माण्हुनि जे लाइ लिखूं था जेके घटि पढ़िया आहिनि, जेके वरी पढ़णु चाहिनि था, इन्हनि शयुनि खे सम्झणु चाहिनि था। सम्झां थो उनजी ॿोली आसान हुजणु खपे, आम फैन हुजणु खपे, सादी हुजणु खपे ऐं वरी अदबी रसजस सां भरपूर पिणु हुजणु खपे। मूं महसूसु कयो त हेसि ताईं जेके बि असां वटि उन में के 4-5 किताब सुठा बि हूंदा
आऊं घुट चवंदो मुकमल तौर ते जेके किताब लिखिया विया आहिनि उहे उन्हनि जी ॿोली का ॾुखी आहे, पर तक़रीबन जेका अक्सरत में ॿोली ॾुखी, तंहिंजे करे मूं चाहियो त ही उहे माण्हू आहिनि डार्विन, मार्क्स ऐं फ्राइड, जिन खे आसान ॿोलीअ में सादन लफ़्ज़नि में रोमांटिक फिक्शन वारी ॿोली में हेठि आम पढ़ंदड़ ताईं पहुचाइजे, त जीअं उहे उनखे पढ़नि, उनखे सम्झण जी कोशिशि कनि। ऐं आउं सम्झां थो त आउं इन में तक़रीबन पास वियो आहियां, कामयाबु वियो आहियां, जो मुंहिंजो किताबु उहे नौजवान पढ़नि पिया जिन जो चवणु आहे त इहो असांजी ज़िंदगी जो पहिरियों किताबु आहे, ऐं पहिरियों किताबु आहे, हिन असांखे मज़ो न असां मुकमल तौर ते पढ़ियो। ईअं आहे बि सही त जहिड़े नमूने सां तव्हां रोमेंटिसाइज़ कयो आहे त घड़ी सवा जे लाइ माण्हू वाकई में हलियो थो वञे हिकिड़ी पुराणनि ख़्यालनि में। ॿियो इहो आहे त जेके असां वटि तर्जुमा थिया आहिनि उहे ॾाढा सुठा आहिनि। मिसाल तौरु हाणे जीअं इब्राहिम जोए साहब जो आहे ॿारनि जो मसीह किताबु आहे, उनजी ॿोली ॾाढी ख़ूबसूरत आहे, मिसाल पढ़ंदड़ बोर कोन थींदो। थोरे जो उहे 200+ पेजिस आहिनि, पर हुनजे बावजूदि बि उहो किताबु वन सिटिंग में पढ़ण जहिड़ो किताबु आहे। ॿिए सवाल जी तरफ़ वधंदासीं, उहो इहो हूंदो त ही टई शख़्सियतूं नो डाउट त हिननि जो जेको असर रसूख़ या हिननि जी जेका कंट्रीब्यूशन हुई उहा 19वीं सदीअ जे लाइ तमामु वॾी कंट्रीब्यूशन हुई। हिननि 19वीं सदीअ खे पूरो हिकिड़ो अलॻि इरा ठाहे छॾियो, मतिलबु दे वर द पीपुल ऑफ रेनेसांस चई सघिजे थो। उनजे करे जो हिननि जे ॾिनल नज़रियनि ते अॼु बि दुनिया जूं काफ़ी शयूं, मिसाल तौरु योवल नोह हेरारे जेके किताब लिखिया सेपियंस ऐं होमो ड्यूस, तव्हां अॼु बि योवल नोह हेरारे जा किताब पढ़ंदव त इहा शइ वाज़े थियल आहे त योवल नोह हेरारे स्टैंड ऑन द शोल्डर्स ऑफ डार्विन। सो इन मां इहो साफ़ ज़ाहिर आहे त हिननि जो रिलेवेंस हिन सदीअ में बि आहे। हाणे इहो कबीर भील ॿुधाईंदा त हिन 21वीं सदीअ में हिननि टिनी मुफ़क्किरनि जो कहिड़ो रोल आहे ऐं कीअं इहे असांखे उत्साह ॾेई सघनि था ऐं मुतासिर करे सघनि था। तव्हां बिल्कुलु दुरुस्त चयो त डार्विन, मार्क्स ऐं फ्राइड 19 ऐं 20 सदी जा हिकु अहिड़ा मुफ़क्किर ॾाहा दानिश्वर पंहिंजे दौर जा, फ़िलासफ़र पंहिंजे दौर जा ऐं बुनियादु विझंदड़ पॉइंटर्स हुआ, जिन जे अचण खां अॻु में दुनिया कुझु हिकिड़ी हुई ऐं हिननि जे अचण खां पोइ दुनिया ई कुझु ॿी थी वई। छाकाणि त जॾहिं डार्विन पहिरियों दफ़ो थ्योरी ऑफ इवोल्यूशन ॾिए थो, इर्तिक़ा जो नज़रियो ॾिए थो, त हू समूरनि ॾंद किथां हिनखे भञे बुका बुका करे छॾे थो ऐं दुनिया जा समूरा मज़हब ख़तरे हेठि अची वञनि था, समूरा अक़ीदा परस्त ख़तरे हेठि अची वञनि था। त छाकाणि त हेसि ताईं जेके बि थियोक्रेटिक जेके बि शयूं आहिनि उन्हनि जो त इन ॻाल्हि ते बुनियादु हूंदो आहे त हीअ काइनात आहे, इहा त चंद ॾियनि में ठही आहे, पर हीअ उहो पहिरियों माण्हू जो चयो आहे ईअं कान्हे। हीअ काइनात हेसि ताईं जेका वजूद में आई आहे, इंसान हिन जदीद शिकल में जो कुझु पहुतो आहे, इन जे पोयां करोड़े अरबे साल लॻा आहिनि ऐं आहिस्ते आहिस्ते तब्दीली इवोल्यूशन थी पोइ हिन दौर में इहे शयूं आयूं आहिनि। कोई ओचितो ऐं पोइ वॾो फुड़ो जीअं कोन अची वसियूं आहिनि, को थियूं आहिनि। तंहिंजे करे इहो हिकिड़ो वॾो धमाको, इन जो नज़रियो इर्तिक़ा हिकिड़ो वॾो धमाको उन दौर में, जंहिं उनजी कलीसिया खे परेशान करे छॾियो, पादरियुनि खे परेशान करे छॾियो ऐं इन जी सख़्तु उते मुखालफ़त थी ऐं माण्हू उतां जा जेके बि हुआ अक़ीदे परस्त उहे छिता थी पिया। त उन हिकिड़ो वॾो छाल ॾिनो, बल्कि हिकिड़ो वॾो इनकलाब आंदो सॼी दुनिया जे अंदरि, हिकिड़ा नवां बुनियाद विधा ऐं उनजो बुनियादु साइंस ते पियो। फ्राइड जदीद नफ़्सियात जो अबो चयो वञे थो उनखे। ही उहो पहिरियों माण्हू हो जंहिं अक़ीदनि, वहमनि, वसवसनि जे बारे में ॿुधायो त भई इहे मेंटल बीमारियूं आहिनि, इहा का आफ़ाक़ी क़ुवत कान्हे जेको तव्हांखे अची इफेक्ट करे थी, का ॿी का क़ुवत कोन्हे जेको तव्हां बीमार थी था वञो, इहे ज़हन जूं ई बीमारियूं आहिनि। मिसाल तौरु ॿुधाए त ख़्वाब छो था अचनि, हू हाणे उनजा सबब थो ॿुधाए। इंसान इवोल्व कीअं थो थिए, उनजी तरबियत कीअं थी थिए, साइकोसेक्सुअल डेवलपमेंट थ्योरी थो ॿुधाए, इड ईगो सुपर थो ॿुधाए, ख़्वाब थो ॿुधाए, ऐसा बि जेके बीमारियूं थियनि उहो ॿुधाए थो। इन जो मतिलबु त इंसान खे जेके ख़्वाब अचनि था, जेके बि हू वहमनि वसवसनि में जेको जकड़ियो पियो इंसानी ज़हन, उन जे बारे में ॿुधाए थो त इन जा ही हल आहिनि ऐं हिन जा ही सबब थींदा आहिनि। त मतिलबु जॾहिं फ्राइड पंहिंजी थियरी ॾिनी, फ्राइड जॾहिं नफ़्सियात जे अंदरि वाधारा कया ऐं पंहिंजी ॻाल्हि कई, तॾहिं हुन समूरनि वहमनि वसूसनि अक़ीदनि जेके आफ़ाक़ जन माण्हू सम्झो थे उनखे भञे बुका बुका करे छॾियो ऐं ज़हन जे दुनिया जूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहो खणी आम माण्हुनि में आयो ऐं उनखे ॿुधाइनि ही हिन जा फलाणा सबब आहिनि। ईअं ई वरी जेको मार्क्स आहे, उन मार्क्स त ॻाल्हि ई नहीं कई। मार्क्स जे बारे में इहो मशहूरु आहे त हुनखां अॻु में जेके बि फ़लसफ़ी आया हुआ उन्हनि फ़लसफ़नि रुॻो दुनिया जी तशरीह कई, पर ही माण्हू हो जंहिं चयो त हेसि ताईं जेके फ़लसफ़ी आहिनि उन्हनि दुनिया जी तशरीह कई आहे, असुलु कमु आहे हिन दुनिया खे तब्दील करण जो। ऐं पोइ हिन पंहिंजो पूरे नज़रियो ॾिनो, उनजा बुनियाद ॾिना, साइंसी फ़िक्र ॾिनो इनकलाब जो, उन इनकलाब जी फ़िक्र सॼी दुनिया हुनजे पोइ वॾा तजुर्बा थिया। अॼु बि उनजा हज़ार ऐं लखें जेके चाहींदड़ उन नज़रिए ते हलंदड़ माण्हू दुनिया जे अंदरि मौजूदु आहिनि। ही टेई मुफ़्कर हिन दौर जा
इंतहाई अहम मुफ़्कर आहिनि, इन्हनि खे सम्झणु इन करे बि ज़रूरी आहे हिन 21वीं सदी में 2025 में इन करे बि सम्झणु ज़रूरी आहे छाकाणि हीअ उन्हनि इल्मनि जा बुनियाद रखंदड़ आहिनि। हिन वक़्त जूं जदीद जेके बि थियरीज़ अचनि पियूं, नज़रिया अचनि पिया, उनखे असीं तेसि ताईं सम्झी कोन सघंदासीं जेसि ताईं हिन खे कोन पढ़ंदासीं, छाकाणि त हीअ बुनियाद आहिनि। कंहिं बि शइ खे तव्हां तॾहिं सम्झी सघो था जॾहिं तव्हां उन्हनि जा बुनियाद पढ़ंदा। हाणे असीं जेकॾहिं ईअं मुमकिन हिन में बि हिकिड़ो जुमिलो लिखियो आहे फ्राइड जे बारे में, त फ्राइड बिना नफ़्सियात ईअं आहे जीअं सिंधु बिना सिंध। हाणे मतिलबु त जीअं सिंधु बिना सिंध, मतिलबु सिंधु बिना सिंध जो जियापो कोन्हे, ईअं नफ़्सियात जो वरी जियापो फ्राइड बिना कोन्हे। फ्राइड खे सम्झणो पवंदो तॾहिं वरी असीं यानी फ्राइड खे सम्झी सघंदासीं, कार्ल युंग खे सम्झी सघंदासीं, या ॿिया जेके बि फिलासफ़र जेके बि नफ़्सियातदान आया उनखे सम्झी सघंदासीं। ईअं वरी मार्क्स खां पोइ जा जेके मुफ़्कर आहिनि उन्हनि खे सम्झी सघंदासीं। उते जेका तनक़ीद थिए उनखे बि असीं तॾहिं सही नमूने जो काथो लॻाए सघंदासीं जॾहिं असीं मार्क्स खे पढ़ंदासीं। ईअं वरी साइंस में जेके नयूं थियरीज़ आयूं आहिनि, ख़ुदि इर्तिक़ाद ते बि नयूं थियरीज़ आयूं आहिनि, उन ते क्रिटिक थिए, उहो बि असीं तॾहिं सम्झी सघंदासीं जॾहिं असीं डार्विन खे पढ़ंदासीं। तंहिंजे करे मूं उन ॻाल्हि जी ज़रूरत महसूसु कई त इन्हनि टिनी जेके मुफ़्कर हुआ, ॾाह हुआ, इन्हनि जी ॻाल्हियुनि खे आम ॻोठनि ताईं पहुचाइजे, पसमानदा इलाइक़नि ताईं पहुचाइजे, सिंध जे नए नसुल खे इहे शयूं सम्झाइजनि त जीअं उन्हनि जी जेका ज़हनी वसत आहे उहा अञा वसी थिए ऐं हू साइंस फ़िक्र तरफ़ अचनि ऐं अक़ीदनि में विढ़ियल जेको समाज आहे, जेको घुट बुस्ट वारा जेके ज़हन आहिनि, उन जो खोल उतां खां लाहिनि ऐं नओं शऊर हासिलु कनि। इहे 19वीं सदीअ जा जेके अॾींदड़ हुआ, इन्हनि वाकई में दुनिया जे लाइ हिकिड़ो नओं रस्तो ॾिनो ऐं नओं तहरुक पैदा कयो। 21वीं सदीअ में जीअं कबीर ॿुधायो त जेसि ताईं के बुनियाद इन्हनि विधो आहे, हाणे बुनियाद जेसि ताईं असांखे सम्झ में न ईंदो, मथे इमारत केतिरी बि तव्हां ॾियो उहा ज़ाहिरा खोखली हूंदी। त इन जे करे ई अॼु इन ग्योवल नो हेरारे जे लाइ बि इहो ई चयो वञे थो। मिसाल तौरु हीउ दौरु मां चवंदो त हेनरी किसिंजर जो दौरु आहे, नॉम चॉम्स्की जो दौरु आहे। हिन में हिननि माण्हुनि जो रिलेवेंस कंहिं हद ताईं हिननि खे सिर्फ़ु कोट करे सघिजे थो ऐं पंहिंजे शऊर जे लाइ पढ़ी सघिजे थो। मिसाल तौरु हिकिड़ी आवाम की अदालत हिकिड़ो प्रोग्राम आहे, उते असांजो नामवर लीडर वियो ऐं उनजी गुफ़्तगू हली ऐं हुन मुसलसल वेही लेनिन ऐं मार्क्स खे वेही कोट कयो। कराची जे हिकिड़े शागिर्द उथी हुनखे इहो चयो त इहे जेके तव्हां नैरेटिव्स ॾियो था लेनिन मार्क्स जा हिते कराची में वेही, इहे तव्हां सखर में या सिंध जे कंहिं ॿिए इलाइक़े में ॾियो, इहे इन्हनि नैरेटिव्स मां असीं मुतासिर थियण वारा न आहियूं। त चवण जो मक़सदु त हाणे जेको ॿारु सिंध जे ॿियनि इलाइक़नि में रहे थो, पंजाब जो ॿारु आहे या लाहौर जो या इस्लामाबाद जो, उन ॿार खे असां कीअं था क़ाइल करे सघूं त ही फाउंडर्स आहिनि ऐं ही बेसिक आर्किटेक्ट्स आहिनि। हिननि खे जेसि ताईं असीं न पढ़ंदासीं तेसि ताईं असां न त नॉम चॉम्स्की खे सम्झी सघंदासीं, न त युवल नोह हेरारे खे, न ई वरी असां हेनरी किसिंजर जी डिप्लोमेसी सम्झी सघंदासीं। इहो कबीर ई ॿुधाईंदा त जेकॾहिं अगरि असां इहो तफ़ावत ख़तमु कयूं पंजाब जे शागिर्द जो ऐं सिंध जे शागिर्द जो, त उन लाइ असांखे कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि। पहिरीं ॻाल्हि त ही त बुख जी ज़रूरत या जेका मानी आहे उहा उन माण्हू जे लाइ अहमियत रखंदड़ हूंदी जेको बुखियो हूंदो। आज़ादी उन माण्हू लाइ अहमियत रखंदड़ हूंदी जेको क़ैद हूंदो, जेको ग़ुलाम हूंदो। हिकिड़े आज़ादु माण्हू खे जेका आज़ादु फ़िज़ा में उॾंदो हुजे, उनखे इहो अहसासु न हूंदो त हिकिड़े बंदि जेल में क़ैद में माण्हू कीअं हूंदो आहे, उहा ज़िंदगी कीअं गुज़ारींदो आहे। 4 ॾींहं बुख काटींदड़ का झूर पोड़ी, उनजो अहसासु छा आहे, हू कहिड़नि ॾींहंनि मां गुज़रे पई, उनजी कैफ़ियत छा आहे, उहो एयर कंडीशन कमरनि में वेंदड़ माण्हू नथो सम्झी सघे। ईअं ई वरी के बि नज़रिया फ़िक्र हूंदा आहिनि, लाज़िमी न आहे त उहो समूरनि माण्हुनि जे लाइ हुजनि। मिसाल तौरु ही जेके 10 माण्हू हुआ जेके ॻाल्हियूं कयूं, जंहिंजी मार्क्समैन जी ॻाल्हि कई, त उहा ॻाल्हि कई ई औरतनि जे लाइ आहे ऐं हू सरमाएदारनि जे ख़िलाफ़ु थो ॻाल्हाए। तंहिंजे करे हुनजी ॻाल्हि सिधी ॻाल्हि पए त सरमाएदार या उन्हनि जो औलाद, छाकाणि त उहो बि ज़हरी तौर ते उन खां मुतासिर आहे, त उहो उन खां एग्री कोन कंदा। ऐं ईअं थी कोन सघे त दुनिया को बि फ़िक्र दुनिया जे समूरे माण्हुनि लाइ हुजे, कोन हूंदो, कंहिं जे मुखालिफ़ हूंदो, कंहिं जे हक़ में हूंदो। ईअं कीअं थी सघे समूरे जे हक़ में? मिसाल तौरु डार्विन जॾहिं पहिरियों चकर इहा ॻाल्हि कई त कुझु माण्हुनि खे एक्सेप्ट कयो, ॿियनि न कयो, थोरे जो हक़ीक़त हुई, पर उनखे एक्सेप्ट कोन कयो, छाकाणि त उन्हनि जी शऊरी सतह खां उहा शइ उन्हनि जी मुखालिफ़ हुई। तंहिंजे करे हीउ जेको तव्हां फ़र्क़ु चओ था त जेके पंजाब जे अंदरि वेठल जेके शागिर्द आहे या सिंध जे अंदरि जेको शागिर्द वेठो आहे, इन में जेका तफ़ावत आहे इहो ख़तमु कीअं करे अची सघूं था। ऐं सम्झां इहो पॉलिटिकल क्वेश्चन आहे, इहो सियासी सुवालु आहे ऐं इहो सही सुवालु आहे, दुरुस्त सुवालु आहे, पर इनजी ज़िम्मेवारी हुकूमत ते आहे। मिसाल जे तौरु असांजे माण्हू वटि लिटरेसी रेट घटि आहे, हुते लिटरेसी रेट वधीक आहे, त इन जे पोयां ॾोह जेका आहे उहा असांजी सरकार जो आहे। उतां जा हुक्मरान वधीक पंहिंजे माण्हुनि खे ऑन कनि था, उते स्कूलूं क़ाइमु कनि था, उते उस्ताद क़ाइमु कनि था। हितां जी स्कूलनि जी हालत इहा त मथे छापड़ पिया किरनि, ॿार ज़ख़्मी पिया थियनि। हिकिड़े को अहिड़ा ॻोठ, हिकु अहिड़ो ॻोठ आहे जंहिं हिकिड़े ॻोठ में 50 स्कूलूं पयूं आहिनि, थरपरक जे अंदरि हिकिड़ो ॻोठ आहे,
ऐं के अहिड़ा ॻोठनि जिते हिकिड़ी स्कूल बि कोन्हे, ऐं जिते वरी स्कूल आहे उनजे अंदरि वरी फर्नीचर कोन्हे, वाशरूम कोन्हे, वरी उस्ताद कोन्हे, का हिकिड़ी शइ ते ॿी शइ कोन्हे, या वरी को कंहिं ॻोठ में हिकिड़ी स्कूल ते उनजे अंदरि 200 छोकिरा वाड़िया वेठा आहिनि, हिकिड़ो मास्तर लटकणी वेठो हुजे, हिकिड़ो बकरा ढकी वेठो आहे वाड़े में। त इहा पोज़ीशन आहे सिंध जी ॿारड़ी जी। त उते स्कूलनि जी इहा हालत आहे। जॾहिं स्कूलनि जी इहा हालत हूंदी त उतां जो शागिर्द ज़ाहिर इंटेलेक्चुअली एतिरो रिच हूंदो, ऐं हुते जो माना अहिड़े क़िस्म जो तस्वर ई कोन्हे, कोई अहिड़ो ॻोठ ई कोन हूंदो जंहिं अंदरि स्कूल न हुजे। उते ज़बरदस्त क़िस्म जा आला तालीमी इदारा आहिनि, जदीद फैसिलिटीज़ आहिनि, लेबॉरेटरीज़ आहिनि। असांजो त इहो हाल आहे त असां वटि अस्पतालनि में जेके लेबॉरेटरीज़ कोन्हनि, असीं जिते पढ़ूं था उते कंप्यूटर कोन्हनि, इहे समूरा असांजा जेके आहिनि खामियूं आहिनि, खोटूं आहिनि, असांजूं तक़ाज़ाऊं जेके पूरियूं कोन थियूं थियनि। तंहिंजे करे इहो वॾो डिफरेंस आहे। अचूं था हिन तरफ़ त इहे शयूं असीं उनखे कीअं था सम्झाए सघूं, इहो ॻाल्हि अहम इन माने में बि आहे त हीअ ॻाल्हि जेका आहे हू हितां जो माण्हू तकिड़ो सम्झी वेंदो, छाकाणि त इहा ॻाल्हि हिन जे मफ़ादनि वटां आहे। मिसाल तौरु कंहिं हारी खे तव्हां विहारे सम्झाईंदो न, अब उनखे चइबो त अब तूं इहो ॿुधा त अच्छा असां छिको खयों त असीं सदियुनि खां ग़रीब थींदा पिया अचूं, ग़रीब सदाईं ग़रीब आहे, अमीर सदाईं अमीर आहे, ईअं छो आहे? उहा के गौर वीचार कंदो यार, इहा ॻाल्हि त सही आहे। इहा साॻी ॻाल्हि तव्हां वञी पंजाब जे अंदरि वेठड़ कंहिं वॾी फैक्ट्री जे मालिक खे चवंदा, चवंदा कहिड़े क़िस्म जो फज़ूल सुवाल कयो आहे, इहो जीअं आहे हले पियो सही ज़बरदस्त आहे, असां थोरी कयो, इहो माना कुदरत बि हलाए, पर पूरे त माण्हू हारी माण्हू हुन ॻाल्हि खे गौर वीचार कंदो आहे, इहा ॻाल्हि त सही आहे, भला असां ई छिको खयों आहे सदियुनि खां ग़रीब रहण जो। इहा ॻाल्हि जॾहिं ॻोठ ॿारड़ी वारे माण्हू खां कंदासीं तॾहिं उहा उन ॻाल्हि खां मुतासिर थींदो, चवंदो आहे की इहा ॻाल्हि सही आहे। ईअं ई वरी जेके वहम आहिनि वसवसनि में विकिड़ियल जेके माण्हू आहिनि उनखां दलीलनि सां जॾहिं असीं ॻाल्हि कंदासीं। हाणे हीअ किताब जेका आहे इन किताब जे अंदरि दलील बि ॾिनल आहिनि, उन जा उसूल बि ॿुधायल आहिनि। अबा हीअ इर्तिका त आहे डार्विन ॾिनी आहे, पर उन इर्तिका जा बुनियादी 4 उसूल ही आहिनि। जॾहिं हू पढ़ंदो त उनखे वाक़ई यार लॻंदो त अबा हीअ नेचुरल सिलेक्शन आहे, हीअ सर्वाइवल ऑफ फिटेस्ट आहे, हीअ वेरिएशन्स आहिनि। हाणे हू जॾहिं उनखे सम्झण जी कोशिशि कंदो पढ़ंदो तॾहिं उनखे ॻाल्हि थोरी घणी ज़हन में ईंदी। या वरी असां वटि जेको थर परकर जे अंदरि या जेके सिंध जा जेके पसमानदा इलाइक़ा आहिनि, जेके हेठियां इलाइक़ा आहिनि, उन्हनि जे अंदरि आम तौर ते मायूं बाबा असांखे दौरो अची वियो, असांखे जिन लॻी वियो, असांखे ख़राबु ख़्वाब था अचनि। हाणे उहे समूरूं वरी वञनि था ॾेवालपणे वारे पासे, भोपा था वारे पासे वञनि, धाॻो था वठणु, इहो कमु था कनि। पर उहे जे उतां जो नौजवान कंहिं घर में को हिकिड़ो माण्हू फ्राइट खे पढ़ंदो त उहो चवंदो आहे अहिड़ो मसइलो कोन्हे, कंहिं भोपे वटि वञण जी ज़रूरत कोन्हे, कंहिं पीर वटि वञण जी ज़रूरत कोन्हे, कंध में का बि धाॻो ॿधण जी ज़रूरत कोन्हे। इहा जेको तव्हांखे घुटी अचे थी, इहे जेको तव्हांखे चकर अचनि था, इहे जेके तव्हां ख़राबु ख़्वाब अचनि था, इन जे पोयां बुनियादी ही साइकोलॉजिकल रीज़न्स आहिनि, सबब आहिनि, ऐं हू पंहिंजे घर खे सुधारे वठंदो। तंहिंजे करे जिते मसइला आहिनि उते असीं इन शयुनि खे खणी वञूं त उहे उतां जो नौजवान नस्ल, उतां जे घर में पढ़ंदड़ को माण्हू उनखे सम्झंदो, उहो पंहिंजे घर खे सुधारे वठंदो। तंहिंजे करे आउं सम्झां थो हीअ जेको तफ़रीक़ आहे इन में हिकिड़ी ज़िम्मेवार त ख़ुदि असांजी हुकूमत आहे, उनखे बहितर करणो पवंदो। ॿियो वरी असांखे बहितर करणो पवंदो इन सॼे मामले खे, ऐं हुननि खे सम्झाइण जे लाइ इहो ज़रूरी आहे त उहो ई माण्हू करे सघंदो जंहिंमां हू मुतासिर आहिनि। मिसाल तौरु को वॾो माण्हू हाणे अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि जंहिंखां उहा मुतासिर आहिनि, उहा ॻाल्हि कंदो त हुनखे उहो बि कंदा। पर मुंह जहिड़ो माण्हू कबीर भी वेही हितां का लिखो, चवंदो ये संत एक बंदे ने लिखा है, क्या लिखा होगा, हमें तो आगे बढ़े, हम बहुत इंटेलेक्चुअली रिच हैं। वरी वॾो को माण्हू इहा साॻी ॻाल्हि डार्विन वारी ॻाल्हि इहो वञी उरारे कंदो त उहो मुतासिर थींदा। या वरी ॿियो को वॾो दानिश्वर चवंदो नोम चोम्स्की साॻी ॻाल्हि कंदो त मुतासिर थींदा। उहो माना हिते वरी बि तबक़ाती फ़र्क़ु अचे थो त असांजो माण्हू इहा नथो ॾिसे त ॻाल्हि कहिड़ी थिए थी, पर इहो थो ॾिसे त ॻाल्हि कंहिंजे वातां थिए पई, वात जो मसइलो हूंदो आहे, ऐं इहो असांजो तबक़ाती फ़र्क़ु। किताब में कबीर फ्राइड ते जेको हुनजो साइको एनालिसिस ऐं हुनजी जेको ईगो ऐं सुपर ईगो वारो कॉन्सेप्ट ॾिनो आहे, उहो ॾाढो सुठे नमूने सां लिखियो अथई। तो असां चाहियूं था त इहो कॉन्सेप्ट असांजे ॿियनि माण्हुनि ताईं बि पहुचे ऐं कबीर उहो पंहिंजी ज़बानी आसान लफ़्ज़नि में अवां ताईं पहुचाए। इड, ईगो एंड सुपर ईगो, फ्राइड जूं जेके बि 3-4 इन किताब में थियरीज़ लिखियूं आहिनि, उन में सेक्सुअल डेवलपमेंट थियरी आहे, जंहिंजे अंदरि उनजा स्टेज अचनि था, एनल स्टेज आहे, फेलिक स्टेज आहे, इहो आहे, ऐं उन सां वरी शऊर, लाशऊर, तैतल शऊर, हीअ 3 शयूं पाण में कनेक्टेड आहिनि। इड जेका आहे उहो इंसान में शुरू खां ई हूंदी आहे, जंहिंखे तव्हां जिबलत बि चई सघो था, उहा इंसान में शुरू खां ई मौजूदु हूंदी आहे। उनखे पाण हीअं चई सघूं था त इड ॿार जीअं आहे, इड हर माण्हू जे अंदरि मौजूदु हूंदी आहे, ऐं इड ॿार में वधीक सग वारी हूंदी आहे, ॿार जॾहिं हूंदो वधीक सग वारी हूंदी आहे। इड इहा आहे, इड खे पाण जेकॾहिं सही माने में सम्झण जी कोशिशि करियूं त उहा हीअ आहे त को बि माण्हू ज़िद करे त मूंखे फलाणी शइ खपे हिते ऐं हींअर, जी ॿार कंदो आहे, ॿार खे कंहिं बि शइ जी उञ लॻंदी, बुख लॻंदी, का बि शइ घुर्बल हूंदी त हू उते जो उते लेटाड़ा पाईंदो, पट में मूंखे इहा शइ हींअर जो हींअर हिते जी हिते खपे। इहा आहे इड जेका इंसान जे अंदरि मौजूदु रहंदी आहे। ॿियो आहे ईगो, ऐं टियों वरी सुपर ईगो।
इड जेका आहे उहो शुरू में ॿार जॾहिं हूंदो उन में थोरी वधीक हूंदी आहे, स्ट्रॉन्ग हूंदी आहे। जीअं जीअं हू उन स्टेज मां गुज़रंदो आहे, जेको साइकोसेक्सुअल डेवलपमेंट थियरी में लिखियल आहिनि, स्टेज तां जॾहिं हू मथे पे गुज़रंदो आहे तॾहिं हू उनजी डेवलप थींदी वेंदी आहे। ऐं जेको ईगो आहे उहो ईगो इड ऐं सुपर ईगो ॿिन्ही खे बैलेंस कंदो आहे। ऐं सुपर ईगो आहे उहो सुपर ईगो इंसान जी शऊर जी मथी सतह आहे। मिसाल जे तौरु कमिटमेंट, सही ग़लति जी परख, त भाई हीअ शइ सही आहे, हीअ थी न कर, इहो ईगो आहे। ऐं जेको ईगो आहे उहो ईगो टेम्पररी आहे, टेम्पररी रोकथाम आहे। मिसाल तौरु पाण हीअं था सम्झाए, इनखे सिंपल सम्झाइण जी कोशिशि करियूं त जेको इड आहे उहो ॿार आहे, ईगो आहे उहो माउ आहे, ऐं जेको सुपर ईगो उहो बाबा आहे। मिसाल सम्झण जी कोशिशि था करियूं, ॿारड़ो चवंदो आहे मूंखे जेका बि शइ खपे हिते जो हिते, हींअर जो हींअर खपे। अम्मा चवंदी आहे बसि सबर कर, हींअर मुनासिबु कोन्हे, हिते तूं इहो न कर, बाबा अचे पोइ तोखे वठी ॾियां। पोइ वरी बाबा ईंदो, हू वरी सम्झाईंदो, बाबा इहा शइ तुंहिंजे कम जी कान आहे, हींअर तूं न वठि, सुठा माण्हू हूंदा आहिनि, 10 माण्हू हूंदा आहिनि, उहो इहा शइ इस्तेमालु कान कंदा आहिनि, तूं हिनजे बदिरां ॿी का शइ वठि। मतिलबु त कमिटमेंट, शऊर वारियूं ॻाल्हियूं, माने परख वारियूं ॻाल्हियूं, उहो सुपर ईगो माण्हू डेवलप कंदो आहे। जेका माण्हू हूंदो पोइ जेका कमिटमेंट हूंदी आहे, जेके माण्हू कमिटेड हूंदा आहिनि, आदर्शी हूंदा आहिनि, उन्हनि जो सुपर ईगो वधीक मज़बूत हूंदो आहे। ऐं जेका ईगो आहे उहो ईगो ॿियनि खे गॾु करणियूं, ईगो में टेम्पररी रोकथाम आहे। मिसाल तौरु असांखे बुख लॻे थी, तमामु घणी बुख लॻे थी, लस्ट असांजी बुख लॻे थी, उञ लॻे थी, पर हिकु अहिड़ी होटल आहे जिते गिलास गंदा पिया आहिनि, कम जी ॻाल्हि कोन्हे, इड चवंदी हिते जिते असांखे पाणी खपे, पर ईगो तव्हांखे चवंदो त भाई हिते न, सबर करियो, अॻियां अञा सुठी होटल आहे उते पाण हलंदा। मतिलबु जेका ईगो आहे उहो टेम्पररी रोकथाम बणिजे थो इड जे अॻियां, ऐं जेको सुपर ईगो आहे उहो उनखे अञा वधीक ख़्यालु ॾेई शऊर वारे पासे खणी थो अचे, सही ऐं ग़लति जी परख कराए। जेकॾहिं अगरि तव्हांजी सिंधी समाज ते, सिंधी समाज जे माण्हुनि ते गहरी नज़र आहे, तव्हां इन इड ईगो ऐं सुपर ईगो इनखे तव्हां कीअं था पंहिंजे समाज जे माण्हुनि ते इम्प्लीमेंट करे सघो, त मसलन असांजो माण्हू कहिड़ी कैटेगरीअ में तव्हां बीहारींदव, इड में बीहारींदव, ईगो में बीहारींदव या सुपर ईगो में बीहारींदव? असल में हू हिकिड़ो निज साइकोलॉजिकल सुवाल आहे, पर तव्हां हिनखे सोशल पासे खणी आया त पाण हुनखे हीअं चई सघिजे थो त असांजी जेका अक्सरियत आहे उहो इड ते बीठी आहे। तकिड़ो असांखे नतीजो मिले, हिते जो हिते मिले, जदोजहद करियूं पिया, थियो कुझु कोन, हिते जो हिते को नतीजो कोन निकितो, सही आहे। ऐं कुझु वरी अहिड़ा माण्हू जेको ईगो वारी लेवल ते बीठल आहिनि, जेके चवंदा बसि सबर करियो नतीजा मिलंदा। टियां वरी माना ठोस नज़रियाती माण्हू जेके चवंदा मंज़िल सवली कान मिलंदी, उन वॾो वधीक कुझु मिलणो पवंदो, वरण वकरण वारी जदोजहद, नतीजा देरि सां मिलंदा आहिनि, कॾहिं कॾहिं माण्हू गुज़ारे वेंदो आहे, पोइ नतीजा ईंदा आहिनि, कॾहिं कॾहिं पूरो नसुल उन सफ़र में हलियो वेंदो आहे, नतीजा पोइ मिलंदा आहिनि। अहिड़ा मिसाल माज़ी में तारीख़ में मौजूदु आहिनि। तंहिंजे करे आउं सम्झां थो जेका असांजी अक्सरियत आहे उनजी जेका ज़हनी सतह आहे उहा इड ते बीठी आहे, उनजी जेका थोराई आहे माना थोरो विच थरो, जेको विच थरो आहे उहो माण्हू ईगो ते बीठो आहे। ऐं जेको तमामु मुख़्तसर जे चंद जेके माण्हू चऊं या थोरा गिरोह चऊं उहो सुपर ईगो वारे हिसे में बीठो आहे। उम्मीद आहे त तव्हांखे इहो कॉन्सेप्ट इड ईगो ऐं सुपर ईगो ज़रूरु सम्झ में आयो हूंदो। सो हाणे पाण आख़िरी सुवाल जे तरफ़ वधूं था, ऐं कबीर खां इहो ई आख़िरी सुवाल हूंदो त पाण नौजवाननि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा? नौजवाननि जे लाइ मुंहिंजो इहो पैगाम आहे त उहे सभ खां पहिरीं पंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु ॻोल्हिनि त पंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु छा आहे, ऐं ज़िंदगीअ जे मक़सद जे लाइ इहो सम्झणु ज़रूरी आहे त ज़िंदगी गुज़ारण जा फ़क़ति 2 ई तरीक़ा आहिनि। ज़िंदगी गुज़ारण जो हिकिड़ो तरीक़ेकार वाट रस्तो राह इहा आहे त हीअ दुनिया जीअं हले पई, हीअ निज़ाम जीअं हले पियो, इनखे ईअं जो ईअं क़बूलु करियो, येसमैन थी वञो। ऐं ज़िंदगी गुज़ारण जो ॿियो तरीक़ो वाट घस ऐं राह हीअ आहे त हीअ निज़ाम जीअं हले पियो, हीअ समाज जीअं हले पियो, इन सां गॾु ईअं जो ईअं न हलो, उन खां इनकारी थियो ऐं उनखे तब्दील करण जी ज़िमेवारी पंहिंजे कुलनि ते खणो। तंहिंजे करे नौजवान नसुल खे आउं इहो चवणु चाहींदुसि त तव्हां पहिरियनि वारनि मां न थियो, छाकाणि त पहिरीं वारा जेके आहिनि, जेके येसमैन हूंदा आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी खे रवायती ज़िंदगी चइबो आहे। जेके ॿिए क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि, जेके समाज ऐं निज़ाम खे तब्दील करण जी ज़िमेवारी पंहिंजे कुलनि ते खणंदा आहिनि, उन्ही खे तारीख़ में गैर मामूली ऐं गैर रवायती कोठियो वेंदो आहे। तंहिंजे करे तारीख़, समाज, माण्हुनि जूं दिलियूं, माण्हुनि जा दिमाग़ गैर रवायती माण्हुनि खे, गैर मामूली माण्हुनि खे पंहिंजी दिलि में विहारींदा आहिनि, तारीख़ उन्हनि खे यादि रखंदी आहे। तंहिंजे करे नौजवान नसुल सां मुखातिबु थींदे आउं इहो चवणु चाहींदुसि त तव्हां किताबु पढ़ो, महिनत करो, जुस्तजू करियो, इनकलाबी जेके बि तंज़ीमूं आहिनि उन में शामिलु थियो, पंहिंजे माण्हुनि लाइ जदोजहद करियो, पंहिंजी ज़िंदगी हिकिड़ी रिथापतीअ सां प्लान तहत गुज़ारियो, वांदो वक़्तु न विञायो। तव्हां वटि पैसा न बि हुजनि, उन में बचाए, चांहि जा पैसा बचाए, घुमण जा पैसा बचाए, उन मां किताब ख़रीद करियो। किताब तव्हांखे शऊर ॾींदा, साञा ॾींदा। पंहिंजी दोस्ती जो सुठो सर्कल ठाहियो, उन में तव्हां हलंदा करियो त जीअं तव्हां वांदो वक़्तु न विञाए सघो ऐं सुठा ॾाह बहितरीन इंसान थींदा वञो। ऐं किताबनि में आउं ख़ासि सजेशन इहा ॾींदुसि त
तव्हां माण्हुनि जो आत्म कहाणियूं ज़रूरु पढ़ो। आत्म कहाणियूं पढ़ंदो तव्हांखे न रुगो उन्हनि माण्हुनि जी ख़बर पवंदी पर तारीख़ जी बि ख़बर पवंदी, उन्हनि माण्हुनि में सचायूं कहिड़ियूं हूंदियूं हुयूं, उन्हनि माण्हुनि में ग़लति ॻाल्हियूं कहिड़ियूं हूंदियूं हुयूं, उहे माण्हू टाइम जा पंक्चुअल कीअं हूंदा हुआ, उहे माण्हू कमिटेड कीअं हूंदा हुआ। त जीअं आत्म कहाणियूं पढ़ंदो, बायोग्राफीज़ पढ़ंदो, तव्हांखे ख़बर पवंदी त तारीख़ में छा थींदो, वॾा माण्हू ज़िंदगी कीअं गुज़ारींदा हुआ ऐं उन मां सुठियूं शयूं खणी तव्हां पंहिंजी ज़िंदगी ते अप्लाई करे सघो था। तंहिंजे करे नएं नस्ल सां मुंहिंजी मुखातिब थी आऊं इहो ई चवंदुसि त कमिटेड थियो, आदर्शी थियो ऐं कोशिशि करियो त हीउ निज़ाम जेको समाज आहे इनखे ईअं जो ईअं क़बूल न करियो, उन्हनि ते शक करियो, उन्हनि ते सुवाल करियो, जुस्तजू जी ॻोल्हा करियो ऐं हिकिड़ो ॾींहुं ज़रूरु ईंदो जो तव्हां सच खे हासिलु कंदो। ही कबीर जे किताब मां हिकिड़ो इक़्तिबास आहे, पाण पढ़ूं था ऐं हिन जो जेको ख़ूबसूरती आहे उहा तव्हां ॾिसो त केॾो सुठो दिलचस्प नसर आहे ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे जेकॾहिं अंधा हूंदा वेद किताब न आहे पढ़ो त ज़रूरु पढ़ो ऐं तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त कीअं आख़िर में पलीजो साहिबु ब्रूनो खे ऐं सोक्रेटिस खे ज़ाहिर कंदो आहे, ईअं ई कबीर कीअं आख़िर में अची डार्विन खे ज़ाहिर करे थो 10 पेजिस खां बाद में। लिखे थो त हू हाणे वॾी ऐं अछी ॾाड़ीअ वारो थी वियो आहे, झूने वण जहिड़ो ॾाड़ीअ वारो माण्हू हू पंहिंजे चहिरे जे ख़ज़ाने में मुर्कनि जो सरमायो रखण जी कोशिशि कंदो हो पर वक़्त जा गुंज संदसि कोशिशि चोरी करे वेंदा हुआ। हिन जी हयातीअ जे वण मां ॾींहं पन पन थी छणी किरी वेंदा हुआ। हुन ते चाहियो थिए त हू मौत खे ॾावण विझी साइंस जे रस्ते ते ज़िंदगीअ खां वधीक सराड़ा कराए पर ईअं न थी सघियो। नेठि दुनिया ऐं धरतीअ खे धोॾींदड़ ॾाहो शख़्स 73 सालनि जी उमिरि में 19 अप्रैल 1882 ईस्वीअ में गुज़ारे वियो। हिन जो मुर्दा जिस्म लंडन जे हिकु क़ब्रिस्तान में दफ़न आहे। हिन जो नज़रियो ऐं ज़िंदगी अॼु करोड़े इंसाननि जे दिलनि ऐं दिमाग़नि में ज़िंदा आहे। दुनिया हुन ॾाड़ीअ वारे शख़्स खे चार्लिस डार्विन जे नाले सां सुञाणे थी। अॼु हू हिकिड़नि जे अख जो कंडो बणियल आहे त ॿियनि लाइ इर्तिका जे इल्म जो झंडो बुलंद कयूं बीठो आहे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। ॿिए दफ़े हाज़िर थींदासीं ॿिए किताब सां कंहिं ॿिए महिमान सां।